औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आवाज़ पंहिंजो तामीर हुसैन। अवां सभिनी दोस्तनि भाइरनि भेनरनि खे असांजे यूट्यूब चैनल ते भली कार कीअं आहियो। अवां सभु उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदो ऐं अल्लाह पाक जे मान में हूंदो। अॼु जो असांजो वीडियो कमांगर ज़ात जे बारे में थियण वारो आहे। त इंशाअल्लाह उमेद आहे त वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। त वीडियो खे लाइक करियो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। कमांगर फारसी लफ़्ज़ है जैसी माना है कमान ठाण वारो, हडन के गंढण वारो। इस्तिलाही माना में जायन जूं कमानू ठाण वारो कारीगर, रंग ॾियण वारो कारीगर वग़ैरह। कमांगर एक ज़ात जो नालो है। इन ज़ात वारा अलाउद्दीन खिलजी जा माण्हू हुआ। सिंध ते हमलन वक्त इन सां गॾु हुआ। सूमरन जी साहिबे में सिंध में सकवंद इख्तियार कयूं। शुरू में नवल पीर गौरीअ जा मुरीद थिया। किन कमांगरन जो ताल्लुक़ बनी सैद के कबीले से है, जॾहिं त के चकदाई मुग़लनि जे नस्ल जी दावा कन था। ये मुग़ल लश्कर सां गॾु हरियाणा जे रेवाड़ीअ मां सिंध, पंजाब और उत्तर प्रदेश में लड़े विया। कुछ तबका दावा कन था तो उन्हनि जो ताल्लुक़ कुरैशी बिरादरी से है। कमांगरन जी एक बिरादरी पाकिस्तान के सिंध और पंजाब के ज़िलनि सखर, शिकारपुर, मुल्तान, विहाड़ी, भावलपुर और दादू ज़िलनि में रही थी। चन्यूट ज़िला पंजाब में एक मशहूर कमांगर खानदान रहंदड़ है। वे 17 सदी ईस्वी में अफगानिस्तान में लड़े अची मोहल्ला कमांगरान चन्यूट में मुस्तकिल तौर आबाद थिया। चन्यूट में ही खानदान लगभग 100 सालन का शहर जो सब का पढ़ियल लिखियल ज़मींदार खानदान समझो वने तो। कमांगरन जा खास पाड़ा आहिनि थाणाई, गुजराती, लाणाई, सुहाग ऐं उन्हनि खां वग़ैरह। इंशाअल्लाह उम्मीद है तव्हां सॼणनि खे असांजो अॼु जो ही मुख़्तसर वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक कजो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। तो मिलंदासीं हिकु अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।